जी नाज़रीन, आम ख़बर की आगाही शेयर कंदा हलूं त 5 ॾींहं अॻु ज़िले कशमोर कंदकोट के दुरानी मार के कच्चे वारे इलाइक़े में पुलिस के मुबैना मुक़ाबले में मारिजी वियल ॾोहारनि टक्कर सब्ज़ोई साबल सब्ज़ोई ऐं साथियुनि वारे वाक़े खां पोइ मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे ॾोहारनि पारां हिक ॿिए ख़िलाफ़ सोशल मीडिया ते वीडियो बयान वायरल करण जो सिलसिलो जारी आहे। एक ॾोहारी पारां ॾोहारी जीअं जागीरानी की हिमायत में वीडियो बयान सोशल मीडिया ते वायरल किया वियो आहे। इन जो छा चवणु आहे अचो त ॿुधूं था। अस्सलाम वालेकुम। मैं दोस्तन के रिक्वेस्ट कयां तो जेके जीअं जागीरानी घट वध बयान ना थने ये कलाम वीडियो चाड़िया थने इहो मैं रिक्वेस्ट कयां तो त कारड़े सा इन टक्कर जी यारी हुई, दोस्ती हुई, भाइर हुया, टक्कर जूं गुंदियूं भी उते पयूं हुने, दोस्तिया बारे बचे ईंदा वेंदा। बकरी हिकड़ी ते घुराए 9 मुड़स काड़े चाचड़ जा मारे छॾियई। इन सा इहा चंगाई कयई, यार सा इहा चंगाई कयई जियां त सा झेड़ो होसे इन टक्कर जो पुलिस अचे त बाल भजाए जियां त भर ॾियाने त जियां त मां तुझी मदद मां के तू भलाई कर मदद कर मां जी चईना जियां तू मोटाएसे जियां तू हेतरियूं भलाइयूं करेसे जियां त पुलिसन को इन टक्कर के जियां त बचायो मथों पुलिस जी गेम ठाए जियां त जा दा कौमा गड्डी जागीरानी चाचड़ा कच्चा मारा सौजेई टक्कर दा पार्टियों गडाए हुकूमत गडाए जियां त जा मानू भी मारियो माल भी खणियो जियां त सा इहा ही कहे वेसो जमाए जियां त जा दादागिरी करे मानू मारियो टक्कर हलियो वयो। मथों इन गालियों जेके हुयूं इन गालियों जे विच में मथों गालियों के ॿियूं भी हुयूं जेके बेले ते गाणी जा भाटिया जियां त जो थोड़े झेड़ो हुयो टक्कर जियां बेले ते जा भाटा विचों ज़ामन पयल हुया त ॾाढो जेको हुयो पाण में जग में झेड़ो हुयो बदी छुड़ी ते कार्ड हुया बख्या सौजेई ॾाढो सौजेई जेको हुयो हिन सां बेदारी भग वयो जियां त चोदा तूं वेही रहो जेको तोसां वीडियो मां तुंहिंजे वारो विढ़ंदुसि। बेले ते जो भाटन ॻाल्हायो बेले ॻाल्हाए त टक्कर जियां त पार थी टक्कर गद्दारी करे कॾहिं भी न माराई जाए मरी वञे पाण भी न मारी जाए अॼु वक़्तु अथसि जियां त ॿ जिथरियूं ॿ लांचर खणी टक्कर खे ॾिना था टक्कर वेही रहो तोसां जेको विड़ियो पंहिंजो सौदेई विड़ियो केर भी माण्हू विड़ियो दुश्मन मां विड़ी ॾींदुमि अॼु वक़्तु आहे मां भी तोसां न विढ़ंदुसि। ॾाढी न थिया सौदेई काड़ पाण बदी चूड़ी ते ठही आहे मथों सॼी गेम गॾिजी अची जियां त जा माण्हू दादागिरी करे मारियूं वयो इहा वेसव करे वेसव जमाए जियां त जा माण्हू मारे वेसव दादागिरी ते सॼियूं पार्टियूं गॾिजी मथों मार जो सौदेई जो झेड़ो हुयो त हिन जियां त टक्कर झेड़ो मारनि जंहिंमहिल हिनखे ढेड़ो जो सॼो ॾींहुं हलियो टे पारी बि टक्करनि जो बारूद खपी वियो खॾे मारनि फासाएसि मथों मारनि चाइना घुरायूं इन टक्कर जियां त फोन कई त जियां मां जी मदद करे चाइना भी पुगियो मां वटि वॾो हथियार को भी ना आहे मां जी सपोर्ट कर मदद कर मां मारिजी वेंदुमि चई ॾे टक्कर जियां त जो झेड़ो आहे इन जियां त झेड़ो करे दा चकियूं हलाए पुलिस मोटाई मार मोटाए इन टक्कर खे जियां त एतिरो साथ ॾिनो उहो टक्कर जेको आहे ॾह क़ौमां गॾिजी जियां त जा माण्हू मारिया त तई ॾे बरोच काथे आहे जो अॼु वीडिया चढ़ंदा मां सभिनी खे सुञाणींदो आहियां काड़े सां चाचड़ सां हुआ कयूं त यारी दोस्ती भाइर पुलिस पुजेसि बि काड़े ॾे ॿार लिकाए कंहिं महिल जियां त लिकाए टपड़ अञा टक्कर जूं पेटियूं उते पयूं हिकिड़ी बकरी ते 9 मुड़स दादागिरी कयूं यार मारियूं आयो त इहो जियां त का त पिंगनि में झूटी जो दा टक्कर अलाए भी कंहिं भी मारियो आहे सरेआम चाचड़ पुलिस चयो त मां मारियो आहियां न जियां त जी ओताकत मरी वियो आहे न जियां त जे चारे मरी वियो आहे घट ते मरी वियो पर मरी चाचड़ जी हद में वियो आहे चाचड़ के बबुर वढाईंदा हे बबुरनि ते रोज़ चाचड़ ते ठकावा करण वेंदो लिकिया वेठा माण्हू अलाए भी केर मारे वियासीं मरी वियो लाश ई खजी वियासीं। बाक़ी जेके असल में ॻाल्हि इहा ई आहे जेके दोस्त वीडिया चाढ़नि मुनीर मिसराणी चाढ़ियो आहे शरण वीडिया चाढ़िया आहिनि ॿिनि दोस्तनि चाढ़िया आहिनि वीडियो वग़ैरह जिंद लाइ केर भी न चाढ़े जियां त जो पुलिस ॾांहुं काड़े ॾांहुं जियां त रुपयो सेबित करे दादागिरी करे जियां त जी पैसा सेबित करनि त जियां त दादागिरी करे पैसा वठी मुड़स माराया आहिनि त यार गोली जो ऑर्डर आहे जियां त गोली हलाए छॾियो जो जियां त दादागिरी बड़वत का बिज़ार हुजे। बाक़ी इहा ॻाल्हि आहे मुनीर मिसराणी पाण दमिया विया आहे दमिया माराए छॾिया ऐं पुलिस सां पंहिंजे दमियनि सां झेड़ोसि
गलत दमिया मुनीर माराए छॾिया पटाणा नारे जा तकजी तऊं लॾाए छॾे पोयों नारे जंजे वर पोयों भाई त मुनीर चया महिमान त मुनीर जी औकात जी मां ख़बर आहे जतो ई के मुर्दा भला ने के देगन जा तरा बयान मां कंहिंजी बि औकात जी ख़बर आहे वरी जो वञ तेगाणे ॾे त 50 माण्हू तेगाण जो पुलिस एसपी मारियो उन्हनि तेगाणनि जंगलनि जे पलांद मंझि घर मंद तेगाणी उन याकूब तेगाणी मुल्ला तेगाणी सिकंदर सौदई उन जे पलांद में गोला हणी लांचर हणी माण्हू पुलिस जा तेगाणी मारे आयो त कौम तेगाणी वञी एसपी जा मीटिंग करे पंहिंजे तेगाणी खे मारायो पए छो माराए पए छो दादागिरी करे कए पए बाक़ी उन्हनि जी बि औकात जी ख़बर आहे भले तेगाणी खे पाण मारना पुलिस को तेगाणी खे न माराइना फोर्सियूं जूं तेगाणी वेठा आहिनि पुलिसनि जूं पिकटिन ते तेगाणी वेठा आहिनि त हो तेगाणी कदम खणी काथों पुलिस आहे वठंदो शरण जी ख़बर आहे राय बि शहर खटा खणंदो आहे ओता कन खाऊं बाक़ी उनजी औकात जी ख़बर आहे ज़ैफ़नि जी पंहिंजे ज़ैफ़नि जी फोननि ते पंहिंजे ज़ैफ़नि फोनियूं करवाए माण्हू अगवा कराइजा बाक़ी उनजी बि औकात जी ख़बर आहे नज़रे मख जे पुट बयान नो आहे नज़रे पुट मिठो शर क़ौम शराकी मुड़ुस चोटी जो हुयो कल उन मिठे शर क़ौम शरनि जी चोटी हुयो त नज़रे जे पुट बख़्तली पैसा वठी पंहिंजो मुड़ुस माराए छॾियो छो शर को मुड़ुस पंहिंजो अहिड़ो चङड़ क़ौम जो माराए छॾे मूंखे सभिनी ख़बर आहे बरोचकी आहे जामुटकी जे हलो था जामुट बरोच जेके आऊं ॿाहिरि आहियूं सिंध वागिलाऊं सिंध जाऊं ॿाहिरि आहियूं बरोच जामुट जी का बिना जो 5 जामुट सां जीअं त जहिड़ो आहे त 10 जामुट जीअं त जा दोस्त बि आहिनि ॿाहिरि बि आहिनि बरोच बि ॿाहिरि आहिनि मिड़ई ॿाहिरि आहियूं हाणे जो वॾो वात करे तेहाणी ॻाल्हाइजा को बरोच जो हाणे वॾो वात करे ॻाल्हाइजा पिया त बरोच तई जे काथे आयो जंहिंजे जीअं त जा माण्हू बि मारियूं विया माल बि खयूं विया बाल बि मारियूं विया 10 क़ौम जो गॾिजी जामुट बरोच जीअं त विढ़िया त बरोचनि कहिड़ा जीअं त पटका विधा आहिनि सुरमा अखियूं विधा आहिनि त हाणे वरी ड्रिगा वॾा वात पटे वरी बयान ॾींदा हो बयान न ॾियो ग़लति ॻाल्हि इहा वीडियो ते न कयो दोस्त आहियूं ॿाहिरि आहियूं ये गलत बयान भी न जो गलत यो जक मारी न कयो जेकी ॻाल्हि आहे तव्हांखे ज़ौक़ आहे भले तव्हां हलिया अचो तव्हांखे चैलेंज आहे जंहिंखे विढ़णो आहे भले विढ़ी वञे भाई दादागिरी करे जीअं न विढ़ियो आहे हुते उमर खान शहर आहे 50 घर 100 घर जो मुहांडो आहे वॾेरो आहे तौंदनि सां सीलनि सां जा पंहिंजा कबाइली जहिड़ा आहिनि पाण जो वॾेरे जो घर विढ़ंदो आहे त को शहर वनी 5 कदम भरे वनी विडियो उमर खान जे वारो बरोचकी या जामुटकी जे बादशाह जी या जामुटकी बरोचकी जेकी दोस्तान हर को बाहर घर घर के छड़ाए केड़ा मत मार ता के बरोचकी या जामुटकी जी नथन मारे वा जेके बाहर आन तो बाहर हर को रांदो गलत वीडियो वगैरह न चाड़ियो कई दोस्तन के मां बा बंदा लोकन के मां जो वीडियो वणदो के गलत कमेटी भी न दी जाओ गलत कमेटी में रोड ते चकलो कर जाओ गलत कमेटी भी माने वीडियो न दी जाओ वीडियो वणेवा तो कमेट दी जाओ जो वीडियो न वणेवा तो कमेट भी न जो तानी जरूरत कमेट जा भाई गलत कमेट जो तो रोड ते चकलो कर जाओ गलत कमेट को भाई गलत वीडियो भी न उतारियो बाहर आयो हर कहीं एक बजे औकात जी खबर है डाट जी भी खबर है गलत वीडियो को भी न चाड़े चाहिए डा कोमा गड्डी रे जीअं त मां करे त तई बरो त तव्हां काथे आयो तव्हां छा कयो तई बरो त चाहिए डा कोमा जीअं ते विड़ियूं अची जीअं त जा माण्हू मारिया माल खणिया नंग मारिया तई डरे छो न ॻाल्हायो हुआ काड़ा हो हुन जा यार हुया भाइर हुया उहे जेके काड़ा आहिनि उन्हनि जा दोस्त बि हुया भाइर हुया पेटियूं अञा सौदनि जूं उते पयूं हुन जूं बकरी ते जो नव मुड़ुस मारियूं आयो त इहे उनजा रिकॉर्ड जेके टकराइनि हाणे जीअं त जा पैसा वठी मारण जी कोशिश कयूं हुयूं रिकॉर्ड जेके जीअं त मोबाइला भरियूं पियूं रिकॉर्ड भरिया पिया आहिनि 8 माण्हुनि सां चङनि माटनि ॾेखारींदासीं को माण्हू आयो रिकॉर्ड ॿुधाईंदासीं ॻाल्हियूं ड्रिगियूं बोतारनि सरदारनि खे उन जा रिकॉर्ड ॿुधाईंदासीं बाक़ी सभु माण्हू मारियो अथसि पुलिस मारियो अथसि चाचड़ मारियो अथसि सरेआम लाश चाचड़ पुलिस खणी अथसि न कुझु जीअं त बीड़ी जो फुलो बि न ॾींदुसि बाकी लेकिन गलत मीडिया में न उतारियो या हली मतिलबु पेरनि हथ रखी